नाज़रीन, समूरी सिंध जिया बदीन में भी 5 डिसंबर ते ऐलानियल सिंधी सकाफ़ती ॾियार जे हवाले सां तयारियूं उरूज ते आहिनि। तयारियुनि बाबति रिपोर्ट करे रहियो आहे बदीन माली मोहम्मद शाहानी। हर साल जो इन साल 5 दिसंबर सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां धरती टीवी न्यूज़ जे इल्म पिरायो सिंध समारोह जो उनवान हेठि सकाफ़ती ॾियारे मल्हाइण लाइ बदीन वासियुनि जूं तयारियूं उरूज ते पहुचणु शुरू थी वियूं आहिनि। ॿहिराड़ियुनि में मच कचहरी अजरकनि टोपियुनि जी ख़रीदारी दुकाननि ओताकनि बंगलनि खे सकाफ़ती पेनाफ्लेक्स सां सिंगारण जो तयारियूं ज़ोर शोर सां जारी सारी आहिनि। उस्तादनि, शागिर्दनि, बुज़ुर्गनि, औरतुनि, ॿारनि, हारियुनि, सियासी समाजी अॻुवान पारां पंहिंजे सकाफ़त खे उजागर करण लाइ सरगर्मी तेज़ करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में बदीन जे फनकारनि बदीन वासियुनि धरती टीवी न्यूज़ खे ॿुधायो त सकाफ़ती ॾियारो असां वटि जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, हमेशह मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं हिन भेरे बि असां वटि जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। हुन जे लाइ असां परचेजिंग, अजरकूं ऐं टोपियूं ऐं सभु कुझु ख़रीदारी शुरू करे छॾी आहे। इल्म पिरायो सिंध समारोह पंहिंजे बचनि खे पाण पढ़ायो। हीउ जेको लोगो आहे धरती टीवी जो, इन हवाले सां सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां असांजे बदीन जा जेके शाइर आहिनि, फनकार आहिनि, उहे मल्हाइण जो तयारियूं करे रहिया आहिनि। धरती टीवी वारनि दोस्तनि जी महिरबानी, बदीन जे दोस्तनि खे ख़ुशि रखे। वॾा टोपियूं अजरक पाईंदासीं, गीत जमा लॻाईंदासीं, हो जमा लॻाईंदासीं ऐं सुहिणा माण्हू ॻाईंदासीं, सॼी सिंध खे ॿुधाईंदासीं। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार लखनि में सुहिणा, ओ मुंहिंजो जमाल आहे सिंध सां, जमाल मुंहिंजो जमाल धरती टीवी सां। नाज़रीन, बदीन वासियुनि धरती टीवी न्यूज़ खे ॿुधायो त 5 दिसंबर सकाफ़ती ॾियारो ईद जी करे मल्हायो वेंदो, जंहिं जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी सारी आहिनि। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।